नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त घोटकी प्रेस क्लब में जस्कम ऐं जसम जे टी कारकुननि जो ॿिन्ही तंज़ीमनि खां लातालुकी जो ऐलान। क़ौम परस्त पार्टियुनि जे कारकुननि अबू बकर मलिक, इसरार अहमद घोटो, काशिफ घोटो, फरहान घोटो, सैफुल्ला घोटो, नवीद अहमद घोटो, कबूल सोलंकी, निसार सोलंकी, ज़मीर गडाणी, माशूक महर, ख़ालिद पीताफ़ी, नवाब सोलंकी, जलील अहमद लखण, गुलाम मुस्तफ़ा मेमण, मोहम्मद वारिस कोलाची, अनवर मलिक, इलाही बख्श घोटो, मोहम्मद असलम, तुमरो अली नवाज खावड़, सनाउल्ला खावड़, सज्जाद हुसैन, ज़मीर अहमद घोटो, अब्दुल कयूम, मंसूर अहमद घोटो, मोहम्मद दाऊद घोटो। प्रेस क्लब अंदर चयो आहे त असां मुल्क दुश्मन तंज़ीम जस्कम ऐं जसम खां सभई दोस्त लातालुकी जो ऐलान था करियूं। असां हाणे क़ौमी धारा में शामिल थी विया आहियूं। हाणे पंहिंजे मुल्क पाकिस्तान जे अमन सलामती खुशहाली लाइ कमु कंदासीं। हिन क़ौम परस्त पार्टियुनि सां हाणे असांजो को बि ताल्लुक़ न आहे। असां हिकु शरीफ़ ऐं इज़्ज़तदार शहरी वारी ज़िंदगी गुज़ारींदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।